बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। सिचुएशन थोरी हींअर पाण जेका हले पई ज़राअत जे हवाले सां ॾाढो लिखंदा आहियूं सोशल मीडिया ते। आबादगारनि जा बि सुवाल हूंदा आहिनि, उन हिसाब सां असां ॻाल्हाईंदा आहियूं। असां कोशिशि कंदा आहियूं जेका करंट सिचुएशन हुजे उनखे तनक़ीद ऐं इस्लाह सां गॾु बयानु कयूं। हाणे हींअर जेका पोज़ीशन हले पई ज़राअत में, ख़ासि तौर ते पाकिस्तान में, ॾाढो माना चैलेंजिस आहिनि असां वटि। वाटर शॉर्टेज जा चैलेंजिस थींदा, मौसमियात जी तब्दीली जा चैलेंजिस थींदा, क्वालिटी सीड जा चैलेंजिस हूंदा, उन खां अलावा अवेलेबिलिटी सीड जी अवेलेबिलिटी या पेस्ट डिज़ीज़ जे हवाले सां इहे सभु शयूं आहिनि। रिसेंटली 3-4 ॾींहं पहिरियां जेको असां वटि पेट्रोल जो, डीज़ल जो, पेट्रोलियम जे जेके प्राइसिस आहिनि उहे वधियूं आहिनि। हाणे उन्हनि जा असांजे ज़राअत ते कहिड़ा इफेक्ट आहिनि? तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ज़राअत हींअर असांजी जेको आहे इंसान ऐं असांजे जानवरनि जी महिनत खे छॾे करे मशीनरी जे ते डिपेंड करे थी। पिलोइंग असांजी जेका बि आहे उहा सभु मशीनरी ते थिए थी। अॻे असांजी पिलोइंग जेका थींदी हुई उहा ढगनि ते थींदी हुई ऐं माना असांजी पिलोइंग इन हिसाब सां थींदी हुई। पर हाणे जेका बि असांजी पिलोइंग आहे उहा लाज़मी डीज़ल ते या पेट्रोल ते जेका मशीनरी आहे उन ते आहे। वाटर पंप या वाटर शॉर्टेज जिते आहे उते ट्यूबवेल वग़ैरह लॻल आहिनि। जेके सोलर जो सिस्टम हाणे आयो आहे, पर जेके पुराणियूं असांजूं जेके पंप मशीनूं लॻल आहिनि उहे सभु डीज़ल ते या पेट्रोल ते हलनि थियूं। उन खां अलावा जेका असांजी मशीनरी थ्रेशिंग वग़ैरह थिए थी, मिसाल हींअर असांजी सीज़न हले पई, बिल्कुलु हिकिड़ी माना पीक सीज़न आहे काटन जे सोइंग जे हवाले सां, थ्रेशर जे हवाले सां, काटन माना कणिक ऐं मस्टर्ड जी जेका थ्रेशिंग जे हवाले सां, उन खां अलावा काटन ऐं राइस जी सोइंग जे हवाले सां माना असांजी जेको आहे पिलोइंग जेका थींदी उहा असांजी सॼी जेका थींदी उहा माना मशीनरी ते थींदी। ऐं हींअर आबादगार एतिरा क्राइसिस में आहिनि, जेकॾहिं असांजी कणिक जा अघु घटि था थियनि। ठीकु आहे, जेकॾहिं कणिक जा अघु घटि थिया त आबादगार कीअं वोण काईंदो, कीअं सारियूं काईंदो, कीअं ॿियूं सब्जियूं काईंदो, कीअं पिलोइंग कराईंदो। सो इहा हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन आहे जो आबादगारनि खे हिकिड़े कंहिं किराप ते न वञिणो पवंदो, मल्टी किराप्स लॻाइणा पवंदा। मिसाल जीअं असां हींअर किन आबादगारनि इंटर क्रॉपिंग कई आहे मस्टर्ड ऐं शुगर केन जी, मस्टर्ड ऐं शुगर केन ऐं बरसीम जी, शुगर केन ऐं वीट जी, माना उन्हनि खे फ़ाइदो आहे। हाणे जेकॾहिं मिसाल 10 एकड़ जंहिंजी आबादगारी बनी आहे त उहो कोशिशि करे 2-3 एकड़ वण काहे, अदरवाइज़ उन्हनि खे जेको आहे कुझु गाहु काहे, कुझु जेको आहे असांजो वेजिटेबल्स वग़ैरह ते अची वञे त बहितरु थींदो। हिकिड़े फ़सुल ते डिपेंड कंदो त थी सघे थो तमामु घणो नुक़सानु खाई वञे। जेकॾहिं तव्हांजा 3 एकड़ आहिनि या 10 एकड़ आहिनि, उन्हनि जे काटन कयो था त काटन जे हवाले सां बि सोइंग डेट अलॻि अलॻि लॻाइजो। आगाटी करे वरी 15 ॾींहं छॾे, वरी 15 ॾींहं छॾे, ईअं तव्हां लॻाईंदो त इहो तव्हांखे फ़ाइदो थींदो। नंबर ऑफ़ वेराइटीज़ जेको आहे डिफरेंट वेराइटीज़ लॻाइणियूं आहिनि असांखे। 10 एकड़ आहिनि, कोशिशि कंदासीं 3 वेराइटियूं लॻाईंदासीं, 4 वेराइटियूं लॻाईंदासीं, 2 एकड़नि ते हिकिड़ी हिकिड़ी वेराइटी माना 5 वेराइटीज़ लॻाईंदासीं। उन सां छा थींदो, असांजी पैदावार या मौसमियात जी तब्दीली जो इफ़ेक्ट जेको आहे उहो असांजो घटि थींदो। सो इहे कुझु टिप्स आहिनि, इहे कुझु सिचुएशन्स आहिनि। तव्हां कोशिशि कयो अहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़राअत खे खणो जो तव्हांखे फ़ाइदो थिए। हालांकि जेके आबादगार क्राइसिस मां गुज़रनि पिया न, उहो ईअं सम्झो त असांजे लाइ हिकिड़ो नाक़ाबिले बर्दाश्त हिकिड़ो नुक़सानु आहे। ठीकु आहे, उन खां अलावा जेकॾहिं असां ॾिठो वञे त असांजे ज़राअत जेका आहे उहा असांजे ईअं सम्झो पाकिस्तान जी रीढ़ जी हॾी आहे, करंगे जी हॾी आहे। पर जेकॾहिं उन ते पाकिस्तान जे असांजी मतिलबु स्टेट जेकॾहिं उन ते न सोचींदी, ख़ुदा न ख़ास्ता असां जेको आहे इकनॉमी असांजी घटि थी वेंदी, वेहिजी वेंदी ऐं पाकिस्तान खे वॾो नुक़सानु थींदो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।